सिंध हुकूमत की हिदायतुनि ते मटियारी ज़िले अंदर भी बरसात मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि सां गॾु जानवरनि जे इलाज ऐं बीमारियुनि खां बचाव लाइ सरगर्मियूं जारी आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदा आहियूं त सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते मटियारी ज़िले अंदरि बि बरसात मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि सां गॾु जानवरनि जे इलाज ऐं बीमारियुनि खां बचाव लाइ सरगर्मियूं जारी आहिनि। लाइव स्टॉक खाते मटियारी 1273 में कासिम रेंजर्स ऐं दावत इस्लामी ताउन सां मटियारी कल्याण बंदों ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर रियाज़ लिगारी सरबराहीअ में जानवरनि जे इलाज ऐं बीमारी लाइ बचाव लाइ वेटनरी तिबी कैंप क़ाइमु कई वई। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर रियाज़ लिगारी ॿुधायो त बरसात मुतासिर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे जानवरनि लाइ इलाज वैक्सीनेशन लाइ 33 सतह ते वेटनरी टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। ज़िले मटियारी में मुसलसल बरसात पवण करे 1.5 महीने खां बरसाती पाणी पीअण करे माल जो चारो ख़राब हुअण करे बुख विघी बीठल पाणी पीअण ऐं मच्छरनि सबबु तक़रीबन 1150 साढ़े 1100 जानवर मरी चुका आहिनि। असां पूरे ज़िले में तक़रीबन 2 लाख नंढनि वॾनि जानवरनि जो इलाज करे चुका आहियूं। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाइव स्टॉक खाते जूं सरगर्मियूं जारी आहिनि। वधीक तव्हांखे ॿुधायां त डॉक्टर रियाज़ लिगारी वधीक चयो त असांजे हिन टीबी कैंप में 73 विंग कासिम रेंजर्स वारनि ऐं दावत इस्लामी असां सां ताउन कयो, जंहिं असां तमामु घणे हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे दवाऊं पिणु फ़राहम कयूं। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।